सिंधवासियों सिंध के शऊर के करोड़े सलाम। आऊं मीरापुर पुलिस जेका मुझे घर ते नाजायज़ी कई है, जी चढ़ाई कई है, आऊं ही पंहिंजो केस सिंध जा जेके वकील आहिनि, सिंध जूं जेके सुजान धुरियूं आहिनि, ही आऊं पंहिंजो केस उन्हनि जे साम्हूं रखणु चाहियां थो। ऐं होम मिनिस्टर जनाब ज़िया लंजार साहब, IG सिंध, SSP नौशरो फेरोज़ डिस्ट्रिक्ट जेके आहे उन्हनि जा सिंगार मलक साहब ऐं RPO शौकत कल्लो साहब, सिंध जूं जेके सुजान धरियूं आहिनि, जेके बि इंसाफ़ कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जे साम्हूं आऊं ही केस रखणु चाहियां थो। उन में जेको इहो वाक़ियो पेश आयो, आऊं रिकॉर्डिंग कयो शिकारपुर, जंहिं ते मूंखे कॉल आई। उन खां पोइ मीरापुर पुलिस जेको बेरहमानो सिस्टम करे पई, त मूं उन कॉल कई। मूं चयो बाबा मां रिकॉर्डिंग ते आहियां, ऐं ईंदुसि, जेको मसइलो थींदो उहो हल कंदासीं, जंहिंजी मूंखे ख़ातिरी कराए वई त ठीकु आहे। ऐं रिकॉर्डिंग में रहियुसि। उन खां पोइ 8-10 चकर मुंहिंजे घर ते कॉलूं, मुंहिंजे घर ते प्रेशर, जंहिंमें मुंहिंजी हिकिड़ी वाइफ, हिकिड़ी मुंहिंजी वॾी भेण, जिन खे हिसायो हिननि, मूंखे ख़ातिरी कराई वई त ठीकु आहे बाबा तूं अचु, वेही मसइले खे हल कंदासीं। 2 चकर पुलिस चढ़ाई कई, जेकी मुंहिंजे घर में गिरण जी कोशिशि कई उन्हनि। जॾहिं त मुंहिंजी वाइफ चए त बाबा मुंहिंजो मर्द घर में कोन्हे, अचे, पोइ तव्हां जेकॾहिं जेको मसइलो आहे तव्हां उन सां हल कयो। जेको मर्द घर में न हुजे, पोइ कहिड़े हिसाब सां पुलिस मुंहिंजे घर ते चढ़ाई कई, सोई घर में घिरे पई। ऐं मुंहिंजी घरवारी जी भेण खे, मुंहिंजी वाइफ खे ज़ोरी थाणे ते खणी विया। ऐं हिकिड़े बदमाश अहलकार बेच ते ईअं धक हणी थो चवे त राति तव्हांखे मां खणंदुसि, ऐं तव्हां स्कूल में 6 ॿार ज़ख़्मी कया आहिनि, जेके इस्पताल पिया आहिनि, ऐं उहे सीरियस हालत में आहिनि। सिंध जे शऊर जे साम्हूं आऊं हिकिड़ी हीअ ॻाल्हि रखां थो, ऐं हीउ केस सिंध जो शऊर, ही सिंध विढ़ंदी त उहा इस्पताल कहिड़ी आहे जंहिंमें 6 ॿार ज़ख़्मी आहिनि, मूंखे उहा इस्पताल ॾसी वञे। सिंध जे शऊर जे साम्हूं इहा ॻाल्हि आऊं रखां थो त मूंखे उहा इस्पताल ॾसी वञे। ऐं जेके डॉक्टर, जेके मेडिकल हुननि लिखी ॾिनी आहे त ही ॿार ज़ख़्मी आहिनि, सीरियस हालत में आहिनि, उहे डॉक्टर मूंखे ॾसिया वञनि। ऐं उहे डॉक्टर क़ुर पाक ते हथु रखंदा त ॿार सीरियस आहिनि, ॿार मरणी आहिनि, उहे क़ुर पाक ते हथु रखंदा डॉक्टर। उन खां पोइ जेके उहे उहो बदमाश अहलकार चवे थो त 6 ॿार ज़ख़्मी आहिनि, उन ॿारनि जा जेके वालदेन आहिनि, उन्हनि खां बि क़ुर पाक ते हथु रखायो वेंदो त उहे ॿार ज़ख़्मी आहिनि या न आहिनि। मुंहिंजी वाइफ चयो त मुंहिंजी नंढड़ी ते तशदुद कयो वियो, मुंहिंजी रिपोर्ट लिखियो, चऊं तव्हांजी का बि रिपोर्ट न हलंदी, राति तव्हांखे खणंदासीं। बिना जवाब मुंहिंजे घर ते काह कई वई, मुंहिंजे घर जे ज़ोरी तक़दुस जो पामाल करे घर में पिया करनि, जंहिंमें मुंहिंजा बच्चा रड़ियूं दाहूं कूकूं। ही कहिड़ो इंसाफ़ आहे तव्हांजो? उहे जेके मेडिकल तव्हां कराया आहिनि, उहे मूंखे, उहे जेको बदमाश पुलिस वारो थो चए त ॿार इस्पताल पिया आहिनि, उहे मेडिकल डॉक्टर जा, आऊं उन खां घुर थो कयां त मूंखे ॾे। SSP सिंगार मलक साहब खे ऐं गुज़ारिश कंदुसि त इहा साफ़ शफ़ाफ़ इहा इंक्वायरी कजे, ऐं उन बदमाश उन अहलकार खां पुछे जेको मुंहिंजे घर में ज़ोरी पियो घिरे, ऐं चए थो 6 ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि, उहा मेडिकल रिपोर्ट उहा उन खां वठे। ऐं उहे जेके डॉक्टर आहिनि जिन ॾिनी आहे, उहे क़ुर पाक ते हथु रखंदा। ऐं जिन जेके ॿार जेके ज़ख़्मी हुननि जा रहिया आहिनि, उन जा वालदेन क़ुर पाक ते हथु रखंदा। जे न त ॿी सूरत में मीरापुर पुलिस खे ही सिंध जो शऊर कोन छॾींदो, उनखे जवाबु ॾियणो पवंदो, उनखे जवाबु ॾियणो पवंदो, उन्हनि खे हिसाबु ॾियणो पवंदो। ही मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे, ऐं दोस्तनि खे सिंध जे शऊर खे आऊं गुज़ारिश कंदुसि त हिनखे तमामु घणो शेयर कयो त उहो मेडिकल रिपोर्टूं खपनि, ऐं उहे डॉक्टर क़ुर ते हथु रखंदा त कहिड़ा ॿार सीरियस आहिनि। उन खां पोइ
जेके ॿार सीरियस थिया आहिनि उन्हनि जा वालिदीन क़ुर पाक ते हथु रखंदा त उहे ॿार ज़ख़्मी आहिनि। मुंहिंजे बच्चनि जे मथां हेरासमेंट कई वई आहे। मुंहिंजी वाइफ खे थेला ॾिना विया। मुंहिंजी वाइफ खे ज़ोरी लाक में विहारे पियो वञे। दुनिया जो कहिड़ो कानून आहे जंहिंमें तव्हां मर्द न हुजे उनजे घर में गिरी करे उनजे औरतुनि खे तव्हां लाक में विहारियो। आउं सिंधी आहियां, को ॿिए हंधि कोन आयो आहियां। सॼी सिंध पिरी जो पाछो मीरापुर बि सिंध में आहे, ॿिए हंधि कान्हे का। तव्हां उन बदमाश अलकारनि खे ॿुधाइणु चाहियां थो त हीउ सिंध जो शौर तव्हांखे कोन छॾींदो, न बख़्शींदो। उहे रिपोर्टूं मेडिकल रिपोर्टूं खपनि, उहे डॉक्टर ईंदा, उहे क़ुर पाक ते हथु रखंदा। ऐं जिन जेके ॿार ज़ख़्मी था आहिनि उन्हनि जा वालिदीन बि क़ुर पाक ते हथु रखंदा। न त सिंध जो शौर तव्हांखे कोन छॾींदो। तव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो बिना जवाब। जेको तव्हां मूं शरीफ़ माण्हुनि जा ॿार रोड ते ज़ोरी थाणे ते वठी विया हो, इन जो जवाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हीउ मुंहिंजो केस न आहे, हीउ तव्हांजे हथ में। हाणे तव्हांजी अदालत आहे। तव्हां इन्हनि बदमाशनि खे खां इहो पुछो त बाबा उहे कहिड़ियूं उहे जेके मेडिकल आहिनि उहे असांखे ॾियो। क़ुर पाक ते डॉक्टर हथु रखंदा। पहिरीं ॻाल्हि उन्हनि जा वालिदीन ॿारनि जा क़ुर पाक ते हथु रखंदा। हीअ वीडियो मुंहिंजी घणे खां घणे शेयर कयो। ऐं होम मिनिस्टर जियाल नंजार साहिबु, IG सिंध साहिबु ऐं SSP नौशरो फिरोज़ संगार मलिक साहिबु, ऐं उन्हनि खे चवंदुसि RPO शौकत कलो साहिब खे आरज़ू कंदुसि त इहो उन्हनि खां पुछा कई वञे। न त ॿी सूरत में सिंध जो शऊर हिननि बदमाशनि खे कोन छॾींदो। मुंहिंजे बच्चनि में का करे मुंहिंजी